लगातार 27 सालनि खां सिंधी रंगमंच जी सूंह खे सदाबहार बणाइण वारी सिंधी यूथ ग्रुप सिंधी नाटक प्रेमियुनि जे लाइ खणी आई आहे हिकु अनोखी सौगात। 1-2 बाबा गुडियाणे ॾे दानी जुदा न कर, 1-2 रिटर्न्स। इहे सभई कामयाब सिंधी फिल्मूं ठाहींदड़ VTV जे बैनर हेठि पेश थी रहियो आहे पब्लिक डिमांड ते हिकु फुल लेंथ सिंधी कॉमेडी ड्रामा माटेली ज़ाल। डांस म्यूजिक बोले तो फुल टू धमाल। माटेली ज़ाल तो जरूर ॾिसजो नाटक माटेली ज़ाल। रेस में डुकण वारा रेसर्स अॼु नाटक जी कामयाबीअ लाइ डुकी रहिया आहिनि। अचो त हिननि जी हिमत वधायूं ऐं हलूं 26 जनवरी ते सिंधु यूथ सर्किल में VTV ऐं सिंधी यूथ ग्रुप जे पारां ॾिसूं सिंधी कॉमेडी नाटक माटेली ज़ाल। 26 जनवरी शाम जो 7 बजे VTV जे पारां सिंधु यूथ सर्किल ते नाटक माटेली ज़ाल। उल्हासनगर में रंगमंच जे इतिहास में पहिरियों दफ़ो नई तकनीक यानी न्यू टेक्नोलॉजी रिकॉर्डेड डायलॉग ड्रामा। अचो 26 जनवरी शाम जो 7 बजे सिंधु यूथ सर्किल जे सहकार सां VTV जी पेशकश नाटक माटेली ज़ाल। हिन नाटक जे एंट्री पासिस लाइ तव्हां संपर्क करे सघो था सिंधु यूथ सर्किल ते या वरी फोन करियो 9822448808। याद रखंदा सिंधी मज़ाकी नाटक 26 जनवरी शाम जो 7 बजे माटेली ज़ाल।